ख़त मोकिलण जो अंजाम। हिकिड़ो फ़ौजी हो, बरजुस्त माण्हू हो ऐं अहिड़ो तिखो ऐं चालाक कोन हो, पर साऊं सूदो सुठो माण्हू हो, दिलि जो सफ़ा ऐं सिधो सुठो माण्हू हो। ऐं हीउ पढ़ियलु हो हिकिड़ी ॾाढी सुहिणी ऐं सुठी छोकिरी सां। सभु कुझु पको हो। ॿिए साल इन्हनि जी शादी थियणी हुई। पोइ इनखे फ़रमानु आयो फ़ौज मां त मुल्क जी सीमा ते इनखे कुझु महीननि लाइ वञिणो हूंदो। हाणे ही सोच में पइजी वियो। सोचईं त मुंहिंजी मङियल छोकिरी अहिड़ी सुहिणी आहे, अहिड़ी सुठी आहे ऐं ॻोठ में त घणेई जवान मर्द आहिनि जेके ज़रूरु कोशिशि कंदा इन जी दिलि चोराइण लाइ, ऐं मां हिते कोन हूंदुसि, मतां मूंखे भुलिजी वञे। सोचईं पोइ इनखे ख़्यालु आयो त सोचईं मां रोज़ु हिकिड़ो ख़त मोकिलींदुसि सीमा मां, ऐं रोज़ु ख़त ॾिसंदी ऐं पढ़ंदी, मूंखे यादि कंदी, भुलिजी त कोन वेंदी, मां मन में त हूंदुसि। सो वियो सीमा ते ऐं रोज़ु हिकिड़ो ख़त मोकिलींदो हो। ख़बर अथव अंजाम छा थियो? 2 महीननि खां पोइ इन छोकिरी डाकिए पोस्टमैन सां शादी करे वरिती।